अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडर ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी सकड़ में गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ सकड़ जे साञावंदनि सिविल सोसाइटी ऐं औरतनि जी मुंहिंजे अॻुवाणनि सदर सकड़ प्रेस क्लब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, हमदर्द जे मजीद अब्बासी, CDF पाकिस्तान जे बशीर मिराणी, ADO जे चेयरमैन मैडम परवीन सिद्दीक़, हुसैन बख्श कीरियो, नूरदीन कीरियो, हिम्मत जानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे सुई गैस ऑफिस अॻियां पहुती, जिते ज़ोरदार नारेबाज़ी पिणु कई वई। एहतजाज कंदड़ जे हथनि में बैनर हुआ। उन मौक़े ते मोहम्मद सिद्दीक़ मंगियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो अॼोको एहतजाज गैर क़ानूनी लोड शेडिंग ख़िलाफ़ आहे। रियासत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे त हू रियासत में रहंदड़ अवाम जे हक़नि जो ख़्यालु रखे। सुई गैस न हुअण सबबि ॿार बुखिया स्कूल वञनि था, औरतुनि खे रद पचाव में सख़्त मुश्किलात पेश अची रही आहे। गैस इंतिज़ामिया गैस जी हथरादू लोड शेडिंग करे रही आहे, उनखे ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो, जॾहिं त एहतजाज दौरान गैस ऑफिस जो को बि ज़िम्मेवार ऑफिसर मौजूदु न हुअण सबबि ॻाल्हियूं न थी सघियूं। उन मौक़े ते मैडम परवीन सिद्दीक़, महमूद मुस्तफ़ा मक्सी, खैर मोहम्मद चन्ना चौधरी, नहमत अली ऐं ॿियनि पिणु ख़िताबु कयो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।